ओम शांति। ये मिले तारीख है 26/2024। मीठा मीठा बाप तारे चवंदा मीठी मीठी बार सर्वशक्तिवान बाप आहिनि तव्हांखे शक्ति ॾियणु। जेतिरो यादि में रहंदा ओतिरो असांखे शक्ति मिलंदी रहंदी। सर्वशक्तिवान बाप आहिनि असांखे शक्ति ॾियणु। जेतिरो असां यादि में रहंदासीं ओतिरी शक्ति मिलंदी रहंदी। प्रश्न हिन ड्रामे में सभिनि खां सुठे ते सुठो पार्ट तव्हां ॿारनि जो आहे कीअं? उत्तर आहे तव्हां ॿार ई बेहद जे बाप जा ठहींदा आहियो। भॻवानु टीचर ठही करे तव्हांखे ई पढ़ाईंदा आहिनि त भाग्यशाली थी वियो न। विश्व जो मालिक तव्हांजो महिमान ठही करे आयो आहे। उहो तव्हांजे सहयोग सां विश्व जो कल्याण कंदा आहिनि। तव्हां ॿारनि सॾु करायो आहे बाबा आओ अचो, इहे ई 2 हथनि जी ताली आहे। तॾहिं ई बाप तव्हां ॿारनि खे सॼे विश्व ते राज करण जी शक्ति मिलंदी आहे। तॾहिं ई बाप सां तव्हां ॿारनि खे सॼे विश्व ते राज करण जी शक्ति मिलंदी आहे। छो जी असां बाबा जे कार्य में सहयोगी ठहिया आहियूं। बाबा जो कार्य मतिलबु असांजो कार्य। ओम शांति। मिठी मिठी रूहानी ॿार रूहानी बाप जे साम्हूं वेठा आहिनि। शिक्षक जे साम्हूं बि वेठा आहिनि ऐं इहे बि ॼाणंदा आहिनि कि इहे बाबा गुरु जे रूप में आया आहिनि असां ॿारनि खे वठी वञण लाइ। बाप बि चवंदा आहिनि हे रूहानी ॿार मां आयो आहियां तव्हांखे हितां खां वठी वञण लाइ। ये पुरानी दुनिया थी वई आहे न। ये ॼाणंदा आहियो कि ये दुनिया छीछी आहे। तव्हां ॿार बि छीछी ठही विया आहियो। हाणे पंहिंजे खे आपे ई चवंदा आहिनि त पतित पावन बाबा पंहिंजे खे आपे ई चवंदा आहियो पतित पावन बाबा अची करे असां पतितनि खे न दुख धाम सां शांति धाम में वठी हलो। हाणे तव्हां हिते वेठा आहियो, इहे दिलि में अचिणो खपे। बाप बि चवंदा आहिनि मां तव्हांजे बुलावे ते निमंत्रण ते आयो आहियां। बाप यादि दिलाईंदा आहिनि न, बराबरि तव्हां सॾु कंदा आया आहियो न। हाणे तव्हांखे स्मृति आई असां ई बाबा खे सॾु कयो हुयो। हाणे बाबा आया आहिनि। ड्रामा अनुसार कल्प मिसल पहिरियों मिसल। उहो माण्हू प्लान आदि ठाहींदा आहिनि। इहे त शिव बाबा जो प्लान आहे। हिन समय पंहिंजे प्लान्स आहिनि सभिनि जा। 5000 जो प्लान ठाहींदा आहिनि। उन में इहे कंदासीं। ॻाल्हि ॾिसो कीअं अची करे मिलंदी आहे। अॻियां इहे प्लान आदि न ठाहींदा हुया, हाणे प्लान ठाहींदा रहंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांजे बाबा जो प्लान इहो आहे। ड्रामा जे प्लान अनुसार 5000 वर्ष पहिरियों मां इहे प्लान ठातो हुयो। तव्हां मिठे मिठे ॿार जो हिते ॾाढा दुखी आहियो, वैशाल्य में पिया आहियो। हाणे मां आयो आहियां तव्हांखे शिवालय में वठी वञण लाइ, है न। तव्हां मिठी मिठी ॿार जो हिते ॾाढा दुखी थी विया आहियो, वैशाल्य में पिया आहियो। हाणे मां आयो आहियां तव्हांखे शिवालय में वठी वञण लाइ। उहो शांतिधाम निराकारी दुनिया ऐं सुखधाम साकारी शिवालय। त हिन समय बाप ॿारनि खे रिफ्रेश था करनि। तव्हां बाप जे सम्मुख वेठा आहियो न। बुद्धि में निश्चय त आहे बाबा आया आहिनि। बाबा अक्षर ॾाढो मिठो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो असां आत्मायूं हुन बाप जा ॿार आहियूं। पोइ पाठ वॼाइण लाइ हिन बाबा जा ठहींदा आहियूं। केतिरो असां इहे बि ॼाणंदा असां आत्मा हुन बाप जा ॿार आहियूं। पोइ पाठ वॼाइण लाइ हिन बाबा जा ठहींदा आहियूं। केतिरो समय तव्हांखे लौकिक बाबा आहियूं मिलिया, लेकिन असां असली त शिव बाबा जा आहियूं न। सत्य खां वठी करे सुख दुख जो पाठ वॼायूं। हाणे ॼाणंदा आहे असांजो बाबा दुख जो पाठ पूरो थी वियो। सुख जो पाठ बि पूरो 21 जन्म वॼायो। पोइ अधु कलाक दुख जो पाठ वॼायो। बाबा तव्हांखे सदगति दिलाई अथई। बाबा पुछंदा आहिनि बराबरि ईअं आहे न। उहो पोइ तव्हांखे अधु कलाक सुख जो पाठ वॼाइणो आहे। इहे ज्ञान सां तव्हांजी आत्मा भरपूर रहंदी आहे, पोइ ख़ाली थी वेंदी आहे।
पोइ बाप भरपूर कंदा आहिनि। तव्हांजी गले में विजय माला पई आहे न, गले में ज्ञान जी माला आहे, तव्हांजे गले में विजय जी माला पई आहे, त गले में ज्ञान जी माला आहे। बराबरि इहे चकर लॻाईंदा रहंदा आहिनि। सत्य त्रेता द्वापर कलयुग, पोइ ईंदा आहिनि स्वीट संगम युग ते। इनखे स्वीट चईंदासीं। शांति धाम खे स्वीट न आहे, सभिनि खां स्वीट आहे इहो पुरुषोत्तम कल्याणकारी युग, जॾहिं बाप सां ॿारनि सां मिलंदा आहिनि। ड्रामा में तव्हांजो बि सुठे ते सुठो पार्ट आहे। तव्हां केतिरा लकी आहियो, बेहद जे बाप जा ठहींदा आहियो। उहो अची करे तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। केतिरी ऊंच, केतिरी सहज पढ़ाई आहे, केतिरो तव्हां धनवान ठहींदा आहियो। हिन में कोई महिनत न करणी पवंदी आहे। डॉक्टर, इंजीनियर आदि केतिरी महिनत कंदा आहिनि। तव्हांखे त वरसो मिलंदो आहे बाप जी कमाई ते, ॿारनि जो हक़ु हूंदो आहे न। तव्हां इहे पढ़ी करे 21 जन्मनि जी सची कमाई कंदा आहियो। हुते तव्हांखे कोई घाटो आदि न पवंदो आहे जो बाप खे यादि करो। इनखे चइबो आहे अजपा जाप। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि, बाप बि चईंदा आहिनि मां आयो आहियां, ॿई हथनि जी ताली वॼंदी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि, बाप बि चईंदा आहिनि मां ईंदो आहियां, ॿिन्ही हथनि जी ताली वॼंदी न। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। 5 विकार रूपी रावण तव्हांखे पाप आत्मा ठातो अथई, पोइ पुण्य आत्मा बि ठहिणो आहे। इहे बुद्धि में अचिणो खपे। असां बाप जी यादि सां पवित्र रही करे पोइ घर वेंदासीं बाप सां गॾु। पोइ हिन पढ़ाई सां तव्हांखे माइट शक्ति बि मिलंदी आहे। देवी देवता धर्म जे लाइ चईंदा आहिनि न, रिलीजन इज़ माइट। बाप त आहे सर्वशक्तिवान। त बाबा असांखे विश्व में शांति स्थापना करण जी, बाबा सां असांखे ताक़त मिलंदी आहे। बाबा सां असांखे विश्व में शांति स्थापना करण जी ताक़त मिलंदी आहे। उहो बादशाही असांखां कोई छीने न सघंदो आहे। एतिरी ताक़त मिलंदी आहे। राजनि जे हथ में ॾिसो केतिरी ताक़त अची वेंदी आहे, केतिरो हुननि सां रिझंदा आहिनि। हिकु राजा जी केतिरी प्रजा आहे, लश्कर आदि थींदो आहे, परंतु उहा अल्पकाल जी ताक़त आहे। इहा पोइ 21 जन्मनि जी ताक़त आहे। हिन में असांखे बाहुबल सां लड़ाई आदि न करणी आहे, लेकिन आत्मा में एतिरी शक्ति हूंदी आहे कि जेको हिन विश्व जो महाराजा महारानी ठहींदो, उनजी प्रेजेंस में कोई बि विकार बुराई रूपी भूत हिन सृष्टि ते न अची सघंदो। हाणे तव्हां ॼाणंदा असांखे सर्वशक्तिवान बाप सां ताक़त मिलंदी आहे विश्व ते राज्य करण जी। लव त रहंदो आहे न। देवताऊं प्रैक्टिकल में न आहिनि, त बि केतिरो लव रहंदो आहे न मूर्तियुनि सां बि। जॾहिं सम्मुख हूंदा त प्रजा केतिरो लव कंदी उन्हनि खे। याजी यात्रा सां इहे सभु तव्हां ताक़त वठो था। इहे ॻाल्हियूं भुलिजो न, है न। याजी यात्रा सां तव्हां ताक़त वठो था, इहे ॻाल्हियूं भुलिजो न। यादि कंदे कंदे तव्हां ॾाढा ताक़त वारा ठही वेंदा आहियो। सर्वशक्तिवान ॿियो कोई खे न चइबो आहे। सभिनि खे शक्ति मिलंदी आहे। हिन समय कोई में शक्ति न आहे, सभु तमो प्रधान आहिनि। पोइ सभी आत्माउनि खे हिक सां शक्ति मिली वेंदी। पोइ पंहिंजी राजधानी में अची करे पाठ वॼाईंदा पंहिंजे समय ते। पंहिंजो हिसाब किताब चुकतो करे पोइ ईअं ई नंबरवार सर्वशक्तिवान ठहींदा आहिनि। पहिरियों नंबर में न देवी देवताउनि में शक्ति आहे। इहे लक्ष्मी नारायण बराबरि सॼे विश्व जा मालिक हुया। तव्हांजी बुद्धि में सॼो सृष्टि जो चक्कर आहे। जीअं तव्हांजी आत्मा में नॉलेज आहे, वैसे बाबा जी आत्मा में बि सॼी नॉलेज आहे। हाणे तव्हांखे ज्ञान बाबा ॾियनि था। ड्रामा में पार्ट भरियलु आहे न, जो रिपीट थींदो रहंदो आहे। हाणे बाबा असांखे ज्ञान ॾियनि था, जो ड्रामा में पार्ट भरियलु आहे, रिपीट थींदो रहंदो आहे। पोइ कॾहिं स्टेज ते ईंदा बाबा चईंदा आहिनि ड्रामा में
तव्हां ॼाणंदा आहियो उन्हनि जे अंदरि सॼो रिकॉर्ड भरियलु आहे हिकु नंढी सी आत्मा में। पोइ उहो 5000 वर्ष पोइ रिपीट थींदो वेंदो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो तव्हां सतयुग में राज्य कंदा आहियो, तव्हां बाबा रिटायर्ड लाइफ में रहंदा आहिनि मथे। पोइ कॾहिं स्टेज ते ईंदा आहिनि बाबा जॾहिं तव्हां दुखी थींदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो उन्हनि जे अंदरि सॼो रिकॉर्ड भरियलु आहे। एतिरी नंढी सी आत्मा उन्हनि में केतिरी सम्झ रहंदी आहे। शिव बाबा जी बाप अची करे केतिरी सम्झ ॾींदा आहिनि। पोइ हुते सतयुग में इहे सभु भुलिजी वेंदा। सतयुग में तव्हांखे इहा नॉलेज हूंदी ई न। हाणे असांजा उहे संस्कार ठही वेंदा, पोइ उहा नॉलेज न रहंदी। हिते तव्हां सम्मुख भोगदा रहंदा आहियो। इहे बि हाणे तव्हां सम्झंदा आहियो सतयुग में असां सो देवता ठही सुख भोगदा आहियूं। इहे बि ॼाणंदा आहियो सतयुग में असां सो देवता ठही सुख भोगदासीं। हाणे असां हम सो ब्रह्मण आहियूं। पोइ हम सो देवता। इहे ज्ञान बुद्धि में सुठी रीति धारण करिणो आहे। कंहिंखे सम्झाइण में ख़ुशी थींदी आहे न। तव्हां जीअं प्राण ॾियण दान में ॾींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि तव्हां जीअं ॿियनि खे प्राण दान में ॾींदा आहियो। छो जे अगरि असां कंहिंखे सम्झायो न, आत्मा जी बुद्धि खुली वई त हुनजो जीवन कहिड़ो ठही वेंदो। चईंदा आहिनि न काल अची करे सभिनि खे वठी वेंदो। काल आदि कोई आहे न, इहे त ठहियलु हिकु ड्रामो आहे। आत्मा चईंदी आहे मां हिन शरीर छॾे ॿियो वठंदी आहियां। आत्मा चईंदी आहे मां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहियां। मूंखे कोई काल न खाईंदो है न, मूंखे कोई काल न खाईंदो। आत्मा खे फीलिंग ईंदी आहे। आत्मा जॾहिं गर्भ में रहंदी आहे त साक्षात्कार करे दुख भोगदी आहे, अंदरि सजा भोगदी आहे। इन जे लाइ चइबो आहे गर्भ जेल। केतिरो इहे वंडरफुल ठहियलु इहे ड्रामो आहे। गर्भ जेल में सजाएं खाईंदे पंहिंजो साक्षात्कार कंदा रहंदा आहिनि कि सजा असांखे छो थी मिले। साक्षात्कार त कराईंदासीं न। इहे बेक़ाइदे कमु कयो, हिन खे दुख ॾिनो, हुते सभु साक्षात्कार थींदा आहिनि। पोइ ॿाहिरि अची करे वरी पाप आत्मा ठही वेंदा आहिनि। सभी पाप भस्म कीअं थियनि सो त ॿारनि खे सम्झायो आहे। इहे यादि जी यात्रा सां ऐं सुदर्शन चक्र फिराइण सां। सुदर्शन तव्हांजा पाप कटिजी वेंदा। बाप चईंदा आहिनि मिठे मिठे सुदर्शन चक्रधारी ॿार, तव्हां 84 जन्मनि जो इहे सुदर्शन चक्र तव्हां फिरायो त तव्हांजे जन्म जन्मांतर जा पाप कटिजी वेंदा आहिनि। चक्र खे बि यादि करिणो आहे। कंहिं इहे ज्ञान ॾिनो हुनखे बि यादि करिणो आहे बाबा खे। बाबा असांखे सुदर्शन चक्रधारी ठाहिनि था। चक्र खे बि यादि करिणो आहे। कंहिं इहे ज्ञान ॾिनो हुनखे बि यादि करिणो आहे। ठाहींदा त आहिनि परंतु पोइ रोज़ु रोज़ु नया ईंदा आहिनि त उन्हनि खे रिफ्रेश करिणो पवंदो आहे। तव्हांखे सॼो ज्ञान मिलियो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां हिते आया आहियूं पाठ वॼाइण, है न। त बाबा खे पॉइंट्स रिपीट करणी पवंदियूं आहिनि। कोई माण्हू चईंदा आहिनि न रोज़ु रोज़ु मुरली में उहे ई ॻाल्हि ईंदियूं आहिनि। त रोज़ु रोज़ु बाबा जा नया नया ॿार ईंदा आहिनि। ऐं हिकु ॻाल्हि बाबा ॾिसो, बाबा त असांजो पीउ आहे न, त जेसिताईं असांखे उहा धारणा न थींदी त बाबा चईंदा ई चई। तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे हिकु ॻाल्हि घणा बार चईंदा आहियो, है न। बसि तव्हां चई गुस्से में अची वेंदा आहियो। बाबा गुस्से में न ईंदो आहे। बाबा रोज़ु मिठे ॿार प्यारे ॿार चईंदा रहंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे 84 जो चकर लॻायो, हाणे वापसि हलिणो आहे। इहे चकर फिराईंदा रहंदा आहियो। बाप ॼाणंदा आहिनि ॿार ॾाढी भुलिजी वेंदा आहिनि। चक्र फिराइण में कोई तकलीफ़ न आहे, फ़ुर्सत ॾाढी मिलंदी आहे। चक्र फिराइण में कोई मुश्किल न आहे, तकलीफ़ न आहे, फ़ुर्सत त सभिनि खे ॾाढी आहे। पिछाड़ी में तव्हांजी सुदर्शन चक्रधारी जी अवस्था थी वेंदी। पिछाड़ी में तव्हांजी सुदर्शन चक्रधारी जी अवस्था थी वेंदी। तव्हांखे अहिड़ो ठहिणो आहे।
तॾहिं त ॾेखारियो न कृष्ण जे हथ में सुदर्शन चक्र। छो की असांजी लास्ट स्थिति उन्हनि माण्हू ॾिठी हूंदी। सन्यासी माण्हू त इहे शिक्षा ॾेई न सघनि। सुदर्शन चक्र खे ख़ुदि गुरू माण्हू ई ॼाणंदा न आहिनि। उहो त सिर्फ़ु चईंदा आहिनि चलो गंगा जी ते, के केतिरा सनान कंदा रहंदा आहिनि। ॾाढो सनानु करण सां गुरू जी आमदनी थींदी आहे। घड़ी घड़ी यात्रा ते वेंदा आहिनि। हाणे हुन यात्रा ऐं हिन यात्रा में फ़र्क़ु ॾिसो केतिरो आहे। इहा यात्रा उहो सभु यात्रायूं छुड़ाए ॾींदी आहे। ये यात्रा केॾी सहज आहे। चक्र बि फिरायो, गीता में बि सिधो तरफ़ चक्कर लॻाया। गीता में बि आहे न, चारों तरफ़ चक्कर लॻाया, फेरा लॻाया त बि हरदम दूर रहिया। बेहद जे बाप सां दूर रहिया आहिनि न। दुनिया वारा चारों तरफ़ लक लॻाईंदे बि भॻवान सां दूर थी विया आहिनि। छो? ॾिसो, पहिरियों काथे लिंग जी पूजा थींदी हुई, हाणे त केॾी प्रकार सां पूजा थींदी आहे। वैरायटी टाइप ऑफ भक्ति थी वई आहे। त भॻवान सां दूर ई थी विया आहिनि न। बेहद जे बाप सां दूर थी विया आहिनि। इहे तव्हांखे महसूस त ईंदी आहे। उहो माण्हू हिन अर्थ खे न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, ॾाढा फेरा लॻाईंदा रहंदा आहिनि। हाणे हिन फेरनि सां तव्हां छुटी विया आहियो। फेरा लॻाईंदे कोई नज़दीक न आयो आहे, ॿियो ई दूर थींदा। हाणे ड्रामा प्लान अनुसार बाप खे बि अचिणो ई आहे, सभिनि खे साथ वठी वञण लाइ। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी मथे तव्हांखे हलणो ई आहे, पवित्र ठहिणो आहे न। हिन दुनिया खे ॾिसंदे हुए न ॾिसणो, हिन दुनिया खे ॾिसंदे हुए न ॾिसणो। जेसिताईं नयो मकान ठही करे तयारु थी वञे तेसिताईं पुराणे में रहणो पवंदो आहे। बाप संगम ते ई ईंदा आहिनि असां सभिनि आत्माउनि खे वरसो ॾियणु। बेहद जो बाप जो बेहद जो वरसो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि बाप जो वरसो असांजो आहे। हुन ख़ुशी में रहंदा आहिनि, पंहिंजी कमाई बि कंदा आहिनि ऐं बाप जो वरसो बि मिलंदो आहे, है न। बाबा चवनि था कि ॿार ॼाणंदा आहिनि बाप सां असांखे वरसो, बाप जो वरसो असांजो आहे। हुन ख़ुशी में रहंदा आहिनि, पंहिंजी कमाई बि कंदा आहिनि ऐं बाप जो वरसो बि मिलंदो आहे। तव्हांखे त वरसो ई मिलंदो। हुते तव्हांखे पतो न हूंदो कि स्वर्ग जो वरसो असांखे कीअं मिलियो। हुते त तव्हांजी लाइफ ॾाढी सुखी रहंदी आहे, छो जी तव्हां बाप खे यादि करे माइट वठंदा आहियो न। पाप कटाइण वारो परमपिता परमात्मा पतित पावन हिकु ई आहे। बाप खे यादि करण सां, सुदर्शन चक्र फिराइण सां तव्हांजी पाप कटिजी वेंदा। इहा सुठी रीति नोट करो। इहे ई सम्झाइणो आहे बसि। अॻियां हली करे तव्हांखे टिक टिक न करणी पवंदी, हिकु इशारो ई बसि हूंदो। बेहद जे बाप खे यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। तव्हां नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठही वेंदो। हीअ त यादि आहे न, ॿियो कोई जी बि बुद्धि में ॻाल्हि न ईंदी आहे। हिते तव्हां ईंदा आहियो, बुद्धि में असां वेंदा आहियूं बाप दादा वटि। उन्हनि सां असांखे नई दुनिया स्वर्ग जो वरसो वठिणो आहे। बाप चईंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी ठहिण सां तव्हांजा विक्रम बि विनाश थी वेंदा। हाणे जो तव्हांजे जीवन हीरे जहिड़ी ठाहींदा आहिनि, उन्हनि खे ॾिसो। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो, इन में ॾिसण जी कोई ॻाल्हि ई न आहे। इहे त दिव्य दृष्टि द्वारा ॼाणंदा आहियो न, है न। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो, हिन में ॾिसण जी कोई ॻाल्हि न आहे। मतिलबु जीवन हीरे जहिड़ी, इहे त असां दिव्य दृष्टि सां ॼाणंदा आहियूं। आत्मा पढ़ंदी आहे हिन शरीर द्वारा। इहे ज्ञान हाणे मिलियो आहे। असां जो कर्म कंदा आहियूं, आत्मा ई शरीर वठी करे कर्म कंदी आहे। बाबा खे बि पढ़ाइणो आहे। उन्हनि जो नाम त सदैव शिव ई आहे। शरीर जे नाम बदलंदा आहिनि, इहे शरीर त असांजो न आहे न, है न। शरीर जा नाम बदलंदा आहिनि, इहे शरीर त असांजो आहे ई न। इहा हिननि जी मिल्कियत आहे। उन्हनि जो नाम शिव आहे। मतिलबु शिव बाबा चवनि था इहे ब्रह्मा बाबा जो शरीर त मुंहिंजो न आहे,
ये इन्हनि जी मिल्कियत आहे। शरीर आत्मा जी मिल्कियत हूंदी आहे न, जंहिंसां पाठ वॼाईंदी आहे। ये त बिल्कुलु सहज सम्झ जी ॻाल्हि आहे। आत्मा त सभिनि में आहे न, सभिनि जे शरीरनि जा नाम अलॻि अलॻि पईंदा आहिनि। इहे पोइ आहे परमात्मा, सुप्रीम आत्मा, ऊच जी ऊच आत्मा। हाणे तव्हां सम्झंदा आहियो, भॻवान त हिकु ई क्रिएटर आहे, है न। हाणे त सम्झ आहे कि भॻवान त हिकु ई क्रिएटर आहे। परमात्मा मतिलबु सुप्रीम आत्मा, बाक़ी सभु रचना पाठ वॼाइण वारे। इहे बि ॼाणे विया आहियो कीअं आत्मायूं ईंदियूं आहिनि। पहिरियों पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म जी आत्मा रहंदियूं आहिनि थोरी, पोइ पिछाड़ी में लाइक़ु ठहींदियूं आहिनि। इहे बि ॼाणंदा आहियो कि कीअं आत्मायूं ईंदियूं आहिनि। पहिरियों पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म जी आत्मा रहंदियूं आहिनि थोरियूं, पोइ पिछाड़ी में लाइक़ु ठहींदे पहिरें अचण जे लाइ। ये सृष्टि चक्कर जी जीअं माला आहे, पोइ फिरदी रहंदी आहे। माला त तव्हां फिराईंदा आहियो, माला जो तव्हां फिराईंदा आहियो, उहो सभु दाणनि जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। ॾिसो माला में उहो चक्कर फिराईंदा रहंदा आहिनि न, मतिलबु उहा आत्मा ईअं चक्कर लॻाईंदी रहंदी आहे। छो जो 84 जो चक्कर सभु न लॻाईंदा आहिनि, इन करे लिमिटेड माला में दाणा रहंदा आहिनि। सत्युग में भक्ति ज़रा बि न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि, इहे आत्मायूं मामेकम यादि करो। तव्हांखे घर वञिणो आहे न, विनाश साम्हूं बीठो आहे, यादि सां ई पाप कटिजंदा। पोइ सजायूं खाइण सां बि छुटिजी वेंदो आहे। अगरि पाप कटिजी वेंदा त मर्तबो बि सुठो मिलंदो, न त सजायूं ॾाढियूं खाइणी पवंदियूं। मां तव्हां ॿारनि वटि केतिरो सुठो महिमान आहियां। मां सॼे विश्व खे चेंज कंदो आहियां, पुराणे विश्व खे नयो ठाहे ॾींदो आहियां। तव्हां बि ॼाणंदा आहियो, बाबा कल्प कल्प अची करे विश्व खे चेंज करे पुराणी विश्व खे नयो ठाहींदा आहिनि। ये विश्व नए खां पुराणे खां नई ठही वेंदी आहे। ये जेकी विश्व आहे, हीअ नए खां पुराणे खां नई थी वेंदी आहे। हिन समय चक्र फिराईंदा रहंदा आहिनि। बाप जी बुद्धि में ज्ञान आहे, वर्णन कंदा आहिनि तव्हांजी बुद्धि में चक्र आहे, कीअं फिरंदो आहे। बाप जी बुद्धि में ज्ञान आहे, बाबा वर्णन कंदा आहिनि तव्हांजी बुद्धि में बि इहे चक्र आहे, कीअं फिरंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो, बाबा हिन समय मथां खां हेठि आया आहिनि। उन्हनि जी श्रीमत ते असां पावन ठहींदा आहियूं। बाबा जी श्रीमत ते हली करे असां सभु आत्मायूं पावन ठहींदा आहिनि। इहे यादि रखण सां कि बाबा 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 कॾहिं बि अगरि ये पतित पने जो ये अचे तूफ़ान, त हुन समय यादि करो। तव्हां ॼाणंदा आहियो, बाबा आया आहिनि, हिननि जी श्रीमत ते असां पावन बनूं था। यादि सां ई पावन ठहींदा, पोइ उच्च पद पाईंदा। पुरुषारत बि कराइणु ज़रूरी आहे। पुरुषारत कराइण लाइ केतिरा चित्र आदि ठाहींदा आहिनि। जो ईंदो आहे उन्हनि खे तव्हां 84 जे चक्कर सम्झाईंदा आहियो। बाप खे यादि करण सां तव्हां पतित पावन थी वेंदा आहियो। बाप खे यादि करण सां असां पतित पावन थी वेंदा आहियूं। छा मीठी मीठी सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान की बुद्धि में सुठी रीति धारण करे अनेक आत्माउनि खे प्राणदान ॾियणो। सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। असांखे सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। ॿियो आहे हिन स्वीत संगम युग ते पंहिंजी कमाई सां गॾु गॾु बाप जी श्रीमत ते हली पूरो वरसो वठणो। हिन बाबा चवनि था कि
हिन स्वीट संगम युग ते पंहिंजी कमाई सां गॾु गॾु बाप जी श्रीमत ते हली पूरो वरसो वठिणो। मतिलबु कुझु बि कंदे हुए बाप जी श्रीमत ते हलो त पूरो वरसो मिली वेंदो। पंहिंजी लाइफ सदा सुखी ठाहिणी आहे, पंहिंजी लाइफ सदा सुखी ठाहिणी आहे। वरदान सर्व वरदाननि खे समय ते कार्य में लॻाए करे फलीभूत ठाहिण वारा फल स्वरूप ठाहो। बाप दादा द्वारा समय प्रति समय जो भी वरदान मिलियल आहिनि उन्हनि खे समय ते कार्य में लॻायो। सिर्फ़ु वरदान ॿुधी करे ख़ुशि न थी वञो, अॼु ॾाढो सुठो वरदान मिलियो, परंतु बाबा चवनि था कि हुनखे यूज़ करो। सिर्फ़ु वरदान ॿुधी करे ख़ुशि न थी वञो, अॼु ॾाढो सुठो वरदान मिलियो। वरदान खे कम में लॻाइण सां वरदान क़ाइमु रहंदो आहे। वरदान खे वरदान त अविनाशी बाप जो आहिनि, लेकिन हुनखे फलीभूत करिणो आहे। इन जे लाइ वरदान खे बार बार स्मृति जो पाणी ॾियो। वरदान स्मृति जो पाणी ॾियो ऐं वरदान खे स्वरूप में स्थित, वरदान जे स्वरूप में स्थित थी करे थियण सां धूप ॾियो। वरदान खे बार बार स्मृति में लाइण जो पाणी ॾियो। वरदान जे स्वरूप में स्थित थियण जी धूप ॾियो त वरदान फल स्वरूप थी वेंदो। जीअं मां सर्वशक्तिवान आहियां ऐं हुन सर्वशक्तिवान स्थिति में स्थित थियण जी धूप, है न, बाबा खे बि यादि कंदासीं त बि धूप मिलंदी, त वरदाननि जे फल स्वरूप थी वेंदो। स्लोगन आहे विशेषता प्रभु प्रसाद आहे, इन की सेवा में लॻायो, बांटो ऐं वधायो। जो भी असां में विशेषता आहे वो बाबा जी देन सम्झो, हिन खे कार्य में भी लॻायो। अहिड़ो भी कार्य करो जंहिंसां ॿिया बि खे भी प्राप्ति मिले या ॿिया भी सिखनि। त सेवा में लॻायो मतिलबु बांटो ऐं मतिलबु ॿियनि खे भी उहो चीज करे करे हुन चीज सां सुख ॾियो ऐं हुनखे अॻियां वधाइण जो तरीक़ो भी अची वञणो खपे। विशेषता प्रभु प्रसाद आहे, इन की सेवा में लॻायो, बांटो ऐं वधायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।